इन अकीदे सां क़िस्मत इज़राम तो असांखे महबूब ॾिसे थो सुञाणे थो तो असांजो दुरूद सलाम ॿुधी करे जवाब थो फरमाए थो बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह बुलंद आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या शरीफ हथ मथे कर जो भेद सगीरा नारा दिल के नारे जो भेद सगीरा कटी कर बुलंद आवाज़ इन अकीदे सां गुंबद खजरा महबूब ॾिसे थो उन इश्क सां पढ़ना जब अकीदो गदी कर बुलंद आवाज़ सल्लल्लाहु अलैका या पढ़ो सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह आलिका व असहाबिका या मुझे बहुजा परवानो अल्लाह तबारक व तआला दा करोड़ है एहसान जो तमाम साके पांजे महबूब रहमत लिल आलमीन जो उम्मती बनायो रब पाक बियन के पीर दिना तो साके पीरन जो पीर दस्तगीर मिलो तमाम सा महबूब जी रहमत जे करे वॾा इनाम मिलिया तव्हां सां खे हर नेमत मिली महबूब जे सदके इनाम मिलिया पर तव्हां सां उहे रहमतूं उहे इनाम विसारे वेठासीं ॿियनि नबियनि जी उम्मत खे निहार हिकु गुनाह करे छा जी रब पाक उन महल जो उन महल उनखे सज़ा ॾींदा सूरत मटाए छॾे बांदर बणिजी वञे रिछ बणिजी वञे हिकु गुनाह जे मशहूर वाक़ियो हिकिड़ो शख़्स कुकुड़ पूंजी खणी वञे शहर मां अल्लाह तबारक व तआला जिब्रील खे हुकुम कयो त जिब्रील जी मुंहिंजा रब इन पूरे शहर खे ऊंधो कर अर्ज़ के कुर्बान वञा मुंहिंजा माले ख़ालिद हिते तुंहिंजा बाना बि हूंदा परहेज़गार बि अल्लाह तबारक व तआला फरमाए त इनखे रोकियो छो न वियो इनखे न रोकण जे करे इनखे बि सज़ा इन न रोकण वारनि खे बि उहा सज़ा ये पूरो शहर चकी चटे करे छॾे हिकिड़ी ख़ता करे चेहरे ते रिण ते दोज़खी लिखी अचे बदकार लिखी अचे पर तमाम असां में केतिरियूं ख़ताऊं केतिरियूं गुनाहगारियूं आहिनि उन रहमत लिल आलमीन जे सदके अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे मथां पर्दो नथो खणे
भी तव्हां असांजे मथां हक़ आहे। तवज्जो है उन रहमत लिल आलमीन जे करे तव्हां असां में केतिरियूं गुनाहगारियूं बदकारियूं पर रब पाक तव्हां असां ते अज़ाब नथो आणे। इन जे करे त मां रब पाक ॿियनि नबियुनि जे टाइम में वाहिदुल क़हार हुयुमि, हाणे हिन महबूब करीम रहमत लिल आलमीन खे तव्हां ॾे मोकिले मां हिन उम्मत ते वॾो महिरबान आहियां। सुभान अल्लाह, हथ मथे करे तो सुभान अल्लाह। तव्हां असां इन रहमत खे छॾे ॾिनोसीं। बुग़्ज़ भी नबी सां वरी अल्लाह अकबर हर तरह सां एतराज़ भी नबी सां ॿियनि सां छो न एतराज़ आहे, नबी सां छो एतराज़ आहे। पोइ सरदार जी शहारत करे तव्हां असां दुनियादारी जी तरफ़ हलिया वियासीं, क़ुर ऐं हदीस खे छॾे वियासीं ऐं तव्हां असां पंहिंजी असुल ज़िंदगी जंहिंजे करे रब पाक तव्हां असांखे मोकिलियो उहा शइ तव्हां सां छॾे करे दुनियादारी जे कॾहिं लॻी पियासीं। वरी चओ त चयोसीं कमाइण छा खाईंदासीं। हाणे सरदार जी हथ मां को सवाल थो करे ॿुधायो त सही तव्हां असां अम्मा जे पेट में हुयासीं उते मज़दूरी कंदासीं जी, उते बि रोज़ी ॾियण वारो कहिड़ो बुलंदव असां जो त रोज़ी जो ज़िम्मो मुंहिंजे रब खयो आहे, त रोज़ी जो ज़िम्मो अल्लाह जो आहे। बाक़ी मां रब पाक तव्हांखे मोकिलियो आहे, मुंहिंजे आॾो सिर झुकायो, मूं रब खे सजदो कयो ऐं तारीफ़ मुंहिंजे महबूब जी कयो। वाह वाह सुभान अल्लाह। असुल तव्हां असां इन कम जे लाइ आया आहियूं। हीअ तव्हां असांजी ज़िंदगी चंद ॾींहंनि जी आहे, असुल तव्हां असांजी ज़िंदगी जेका आहे कब्र जी आहे। असुल ज़िंदगी उहा आहे तव्हां असां पंहिंजे लाइ मिल्कियत ठाहीसीं, दौलत ठाहीसीं, घर ठाहियासीं, पर कब्र जे लाइ कुझु सोचो सही न त कब्र में मरणो आहे। इन जे तरफ़ वियासीं न, इहो इन जे करे दीन खां परे थी वियासीं। जे गुस्ताख रसूल तव्हां असांजे इलाइक़े में अचे थो तव्हां असांजो चङो थी करे दीन जी ख़िदमत थो करे। अल्लाह अकबर। पोइ छा त करे जे तुंहिंजो दुश्मन हुजे, तुंहिंजे भाउ जो वालिदेन जो दुश्मन हुजे, उनखे पंहिंजे दर ते अचणु ॾींदो, पंहिंजे ॻोठ में बस करे अचणु ॾींदो। पर जे तव्हां असां पंहिंजे दुश्मन खे पंहिंजे इलाइक़े में नथा अचणु ॾियूं ऐं जेको नबीअ जे लाइ तरह तरह जा ॻाल्हियूं करे, जेको चवे नबीअ खे इल्म न आहे, जेको चवे नबी नूर न आहे, जेको चवे नबी खे जेको आहे हाज़ुर नाज़ुर न आहे, हाणे असां उनजे लाइ दीन जी ख़िदमत थो करे। हाणे जेको तुंहिंजे नबी जो मुखालिफ़ आहे, जेको तुंहिंजे नबीअ खे वॾे भाउ जेतिरो अदब ॾे उनखे तूं बर्दाश्त करे ऐं पंहिंजे दुश्मन खे बर्दाश्त न करे, पोइ हाणे फ़ैसिलो तूं कर, फ़ैसिलो तो ते आहे। उनखे मुस्लमान चइबो, मुस्लमान थींदो, ईमान तेसि ताईं मुकमल न थींदो जेसि ताईं हर शइ खां वधीक माल मिल्कियत दौलत तव्हांखे इज़त ताईं, इज़त खां बि वधीक घर वारी औलाद अबो अमा सभिनी खां वधीक रसूलुल्लाह सां प्यार ऐं अक़ीदो न रखंदो तेसि ताईं मुस्लमान मुस्लमान ऐं जे पंहिंजे नबीअ खे चवे, साईं नबीअ जे दुश्मन खे चवे साईं दीन जी ख़िदमत थो करे, साईं दीन जी ख़िदमत। हाणे जेको चवे तुंहिंजे नबी खे ख़बर न आहे, इल्म न आहे, इहो तुंहिंजे नबी जी दीन जी ख़िदमत कंदो। जेके इहा ई ख़बर न आहे त मां मस्जिद में वेठो आहे रसवार जो चपट पियो थो पर चवंदी छा आइए जी हम आपको दीन सिखाएं, कलमा सिखाएं। पूछे तो तोखे कलमो ईंदो आहे? ये गड्ढे वारा ईंदा आहिनि न, हिननि कलमो थो पुछा था। वरी असांजे ॻोठ जो चङो साईं दीन जी ख़िदमत थो करे। रसूलुल्लाह जो कलमो न पढ़जा, जेको नसवारी न जेको कलमो पढ़ावे उहो पढ़जा।
नसवारी के मञे तो रसूलुल्लाह जे दीन के नथो मञे, रसूलुल्लाह जे क़ुरान के नथो मञे। अफ़सोस आहे, सत अफ़सोस आहे। ख़ुदारा इन्हनि ॻाल्हियुनि खे आम या नंढियूं ॻाल्हियूं न सम्झो। असुल तव्हां असांजो ईमान रसूलुल्लाह सां इश्क़ ऐं मुहबत हर शइ खां रसूलुल्लाह खे अज़ीज़ ऐं आला सम्झे तॾहिं ईमान मुकमल थींदो। ऐं तव्हां असांखे क़ुरान पाक जी तालीम पंहिंजे बचनि खे ॾियो। ऐं तव्हां असां खे कीअं ख़बर पवंदी क़ुरान जो मतिलबु छा आहे? क़ुरान ही तव्हां असांखे ॾिसींदो त मुंहिंजे नबीअ जो मक़ाम त भुलंदा, पर मुंहिंजे नबीअ जे नौकरनि जो बि रब पाक मक़ाम भुलंदा। वाह वाह, हथ मथे करे त फेदस तगीरा, ताजा रण करे त फेदस तगीरा। बाक़ी हाणे यारों जी हवा लॻे तारी त पोइ ईअं ई थींदो जीअं तव्हां असां सां हले थो थिए। ख़ुदा क़बर जो समर्थ आयो, हे दुनिया फानी आहे, तव्हां असांजी असुल ज़िंदगी क़बर आहे। क़बर में कोई छॾण वारो कोन हूंदो, कोई छॾण वारो कोन हूंदो। जे नबीअ सां प्यार कई न त पोइ नबीअ सां इश्क़ ऐं मुहबत जे करे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त ए शख़्स जे नबीअ सां तो प्यार कयो आहे कि मुस्तफ़ा से वफा तूने तो हम तेरे हैं। अल्लाह तो तेरे मां तुझो, अल्लाह तो तेरे मां तुझो कि मुस्तफ़ा से वफा तूने तो हम तेरे हैं। रब तो जवे जान चाहे ये जहां चीज है क्या, लोह कलम का लोह ऐं कलम। रब फरमाए लोह कलम आई तुझो न, लोह कलम कीअं थींदो? तवज्जो रहे मुंहिंजे महबूब जा फरमानो अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में इरशाद फरमायो क़द जाअकुम मिनल्लाहि नूर। सुभान अल्लाह, ताकि तव्हांजे अल्लाह जे तरफ़ खां नूर आयो आहे। छा आयो? नूर ईंदो मोकिलिबो न थिया, जेका शइ पहिरियों मौजूदु हुजे पोइ उनखे मोकिलिबो आहे। तवज्जो रहे। ऐं उन वक़्तु जॾहिं महबूब करीम काइनात जी सरदार जी आमद थी त तरह तरह जा सवाल थिया। पहिरियों सवाल वॾे में वॾो सवाल इहो, ॿ सवाल वॾा थिया। पहिरियों सवाल इहो त अल्लाह जी तरफ़ खां नाहे आयो, कंहिंजी तरफ़ खां? अल्लाह जी तरफ़ खां। बसि असां जीअं आया आहियूं जीअं आयो आहे। ऐं ॿियो सवाल हो त असां वांगुरु हाणे अल्लाह तबारक व तआला इन ॿिन्ही खे जवाबु ॾिनो। रब पाक फरमायो क़द जाअकुम मिनल्लाहि, ताकि तव्हांजे अल्लाह जे तरफ़ खां आयो। हाणे जिन चयो त असां वांगुरु आहे, रब पाक फरमायो न तव्हां वांगुरु न आहे, मां रब पाक तव्हांजे नूर मोकिलियो आहे। मिनल्लाहि नूर, अल्लाह जे तरफ़ खां तव्हांजे नूर आयो। उहो नूर जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम में रखियो वियो, तवज्जो मुख़्तसिर हज़रत वाला मुंहिंजे महबूब जा फरमानो, जॾहिं जो हज़रत आदम अलैहिस्सलाम में नूर रखियो वियो, अल्लाह अकबर मुंहिंजे महबूब जा फरमानो, हज़रत आदम अलैहिस्सलाम चुंबुर में अची करे मथो मुबारक मथे खणी करे जॾहिं जो अर्श जे किनारे ते नूर ॾिठाई, अल्लाह जी दरबार में अर्ज़ कई फ़क़ाल या रब मा हाज़ा नूर। मुंहिंजा मालिक ही नूर छा जो? अल्लाह तबारक व तआला फरमाए ए नबी आदम जी मुंहिंजा मालिक इहो नूर मुंहिंजे नबी मुंहिंजे महबूब तव्हां नबियुनि जे सरदार अहमद मुस्तफ़ा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए आदम जे इनखे पैदा न कया, न ज़मीन न आसमान न सिज न चंद्र न जन्नत न दौलत। ए आदम तोखे भी पैदा न कया, तोखे भी पैदा न कया। तवज्जो रहे मुंहिंजे महबूब जा फरमानो, जॾहिं हीअ काइनात ठहियल ई मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे लाइ, ज़मीन आसमान सिज चंद्र तारा, हज़रत आदम रब फरमाता है आदम तोखे महबूब खे पैदा न कया त तोखे पैदा न कया। सरदार निशान ने करे त हीअ काइनात रब पाक महबूब मुस्तफ़ा जे करे, हज़रत आदम अलैहिस्सलाम खे महबूब मुस्तफ़ा जे करे पैदा कयो। सरदार निशान ने करे इहो ई त मुंहिंजे रब जो मिलाद आहे। तव्हां सां पिंडाल सजायो आहे, रब पाक हिन काइनात खे सजायो आहे। तवज्जो रहे मुंहिंजे महबूब जा फरमान
फरमानो महबूब करीम कायनात जे सरदार जी आमद थिया फरिश्तन की बारी आई अल्लाह तबारक व तआला फरमायो फैजा सवैतु व नफख्तु फी मिरूही फक़ौलहु सजदा कोई जने मां हिन खे ठीक करे वठा हिन में पंहिंजो रूह या उन जे वास्ते सब सजदे में गिरी पो सभनी फरिश्तन सजदो कयो वरी सजदो करे मथो मथे खयो ॿियो सजदो कयो अल्लाह फरमाए त ए फरिश्तो जीन जा मालिक ॿियो सजदो तव्हां छो कयो ॿियो सजदो छाजे करे फरिश्तन अर्ज़ कयो मुंहिंजा मालिक ख़ालिक परवरदिगार असां फरिश्तन मां हिकिड़े फरिश्ते लोहे महफूज़ में पढ़ियो हो रब जो हुकुम थींदो मुंहिंजे नबीअ खे सजदो कयो पोइ हिन जन्नत जे रहण वारनि मां जेको आहे रब जो हुकुम न मञींदो नबी खे सजदो न कंदो अल्लाह तबारक व तआला इन्हनि मां हिकिड़े खे तड़े लानत जो तोक क़यामत ताईं ॾेई छॾींदो मुंहिंजा मालिक जॾहिं तो हुकुम कयो सजदे जो असां सजदो कयोसीं सजदो कयोसीं पोइ सजदो करे जॾहिं मथो मथे खयोसीं मुंहिंजा रब सजदो जॾहिं जो मथे खयोसीं हिक ॿिए खे ॾिठोसीं असां तो रब जो हुकुम मञो असां फरिश्तनि तो तुंहिंजे नबी जे आॾो सिर सजदे में रखियोसीं पोइ मुंहिंजा मालिक ॿियो सजदो तुंहिंजी दरबार में हिन जे करे कयोसीं त मुंहिंजा मालिक तुंहिंजो शुक्र आहे जो असांखे अदब वारो बणाई हिते सरदार अली शाह ईअं चवे त मुंहिंजा मालिक ॿियो सजदो शुक्राने जो असांखे मीलादी बणाई जे सजदो न कयो जे सजदो न कयो रब खे तले कदो न को पुछदो काल या इब्लीस मालिक ला तकुन मा साजिदिन ए इब्लीस तो के केड़ी शे रोकियो जो तो सजदे करन जो साथ न ॾिनो सजदे करण जो बोलंदा वसा हलायो सजदे करण जो साथ सरदार अली शाह ये चवे त मीलाद करण वारनि जो साथ अल्लाह एने तो सजदे करण जो साथ न ॾिनो तो सरदार अली शाह ये चवे त रब पाक फरिश्तन जो का इब्लीस खे चयो हे इब्लीस तोखे कहिड़ी शइ जो तो मीलाद करण वारनि जो साथ न ॾिनो हाणे छा थो चवे हेॾे तवजह चवे थो अल्लाह तबारक व तआला फरमायो काल या इब्लीस मालिक ला तकुन मा साजिदिन इब्लीस तोखे कहिड़ी शइ रोकियो जो तो सजदे करण जो साथ न ॾिनो सरदार अली शाह करे हेॾे तवजह मुंहिंजे मुंह जा परवानो हाणे रब खे तो शैतान जवाब ॾे इब्लीस जवाब ॾे काल लम अकुल अस्जुद लिबशर तो बरज़ बिल्लाह चई त मूंखे चङो न लॻो जो मां बशर खे सजदो कयां तो बरज़ बिल्लाह तो नबी के छा कई हलायो बशर छा करे जी घर में तव्हां बि सुबुह खां वठो मां तव्हां वधीक थकियल आहियां छो त 4-5 ॾींहं थिया सफ़र निंड बि चङी तरह कोन कई आहे बसि मोहम्मद आज़म जो हुकुम खां पुंज इनकार कोन कयोसीं हाणे तव्हांजी एॾी सुस्ती हूंदी तव्हां मूंखां बि वधीक थकियल हूंदो पाण दुआ कोन करे पाराड़िया ज़ाहिर भैया तो मत कर तो मैं तस्वीर वाह वाह सुभान अल्लाह हाणे हेॾे तवजह अल्लाह फरमायो तो सजदे कदम जो साथ न ॾिनो हाणे जवाब में छा थो चए काल अला माकुल अस्जुद लिबशर मूंखे चङो न लॻो जो मां बशर खे सजदो कयां अल्लाह अकबर नबीअ खे छा सॼे बशर छा सॼे नबीअ खे बशर सॼींदो वियो रब पाक हाणे फरमायो हाणे हेॾे तवजह नबी खे बशर सॼे छा करे पर इब्लीस वो रहंदड़ काथे हो वो शैतान रहंदड़ काथे हो यो जन्नत में रहण वारो काथे रहण वारो जन्नत में बुलंद असां काथे हाणे जन्नत में रहण वारे खे छा चवंदो ॻाल्हायो छा चवंदो जन्नती हाणे किन जो मूं अव्हांखे कुझु तारीफ़ करायां इहो दोज़ख जी पैदाश आहे किथां जी पैदाश आहे दोज़ख में इबादत कई वरी ज़मीन ते इबादत कई वरी आसमान ते इबादत कई जन्नत में इबादत करणु जन्नत में जो पोइ छा थियो जन्नती छा थियो हाणे ॻाल्हि जन्नती जन्नत में रहण वारो नबीअ खे बशर सॼे हिक
जी अरे अल्लाह फरमाता फखरुज मिन्ना फइन्नका रजीम व इन्ना अलैका लअनत ला यौमिद्दीन फखरुज निकर मुझे जन्नत मा तो मरदूदा तो ते लानत तो कर दिहाड़े क़यामत ताई दिहाड़े अरे इबादत घणी की 6 साल घणा साल जी अरे 6 साल वारो नबी के हिक दफो बशर सदे अल्लाह फरमाए सा फखरुज निकर मुझी जन्नत मा तू मरदूदा तो ते लानत तो को दिहाड़े क़यामत ताई हाने तू फैसलो कर इंसान जी उम्र घणी आहे 150 साल करे ॿुधो जी वो हाणे 150 साल वारो तव्हां सां न ॾिठो आहे जॾहिं 150 साल सां असांजी उमिरि ई न आहे वधि में वधि 100 साल हाणे पंहिंजे 50 साल जी उमिरि में उथंदे कहंदे कि वे नबी बशरा नबी बशरा नबी बशरा हुन खां 6 करोड़ साल सजदा कया जन्नत में रहण वारो हो जन्नती हो नबी के हिकु दफ़ो बशर सनी अल्लाह फरमाए लानत ते क़यामत ताईं हाणे जेको बार बार नबी खे चवे त तूं सियाणो आहे पाण सम्झ आख़िर छा कंदो सुभान अल्लाह हथ मथे कर दो सुभान अल्लाह हाणे तवजह अल्लाह छा चए थो मुंहिंजी जन्नत मां निकिर छा चई बोलंदो असां मुंहिंजी जन्नत मां निकिर हाणे छा थो चवे अल्लाह जी दरबार में मुंहिंजा मालिक लानत ॾिनई मूंखे तड़ी पर हाणे हिकिड़ी मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजी इहा क़बूल कर अल्लाह फरमाए थो ॿुधां छा थो चवे जे मुंहिंजा मालिक हाणे मां चवां थो त जॾहिं सूर फूकिजे दुनिया फना थींदी तेसिताईं मूंखे मौत न अचे छा न अचे बोलंदव असां मौत जी हाणे फरिश्ता खे अलाह चयो ॿियो सॼो छाजे करे छा चयो त मुंहिंजा मालिक तुंहिंजो शुकुर कयोसीं छा कयोसीं यानी सरदार जी यादि करे त मज़ू जो मीलाद में से ख़ुशी यामन खे अलाह फरमाए हाणे जन्नत में रहो किथे रहो हाणे हिन नबीअ खे हिकु दफ़ो बशर से अलाह फरमाए क़यामत ते लानत ते तूं मरदूदा निकिर मुंहिंजी जन्नत मां हाणे तोहफ़ा नथो करे माफ़ी नथो वठे हाणे चवे थो त मूंखे मोहलत खपे छा खपे जी जी हाणे इहो ख़्यालु कजां जेको न नबीअ खे बशर से मोहलत घुरंदो थी जॾहिं बि का ॻाल्हि थींदसि न पोइ हूं करे चवंदो ॿी हाली मोहलत घुरां पोइ हुनखे वठी अचां कॾहिं बि न बीहंदो पोइ सरदार जी शाह करे ॻाल्हि ॿुधो हाणे अल्लाह खे छा कई त मूंखे मोहलत ॾे छा ॾे जी ॿुधंदव असां हाणे मोहलत घुरे करे हाणे वरी रब खे छा थी पवे हाणे अल्लाह खे चवे थो मुंहिंजा मालिक मोहलत ॾिनई हाणे मुंहिंजी बि ॻाल्हि मां बि तोसां वाइदो थो कयां हाणे रब सां वाइदो करे इब्लीस शैतान के साथ वाइदो करे जी मां तुझे बांधन का सवा ॻाल्हायो पोइ सरदार जी शाहीअ खणी चवे त तुंहिंजे मीलादिन खां सवा तुंहिंजे नबीअ जे मीलादिन खां सवा जेके तुंहिंजे ख़ासि ॿारनि खां सवा पोइ मां बि उन्हनि खे कढणी विरहाईंदो ॾींदो वेंदुमि सम्झो था न जी पर मां बि कंहिंखे छॾींदुमि कोन पोइ चवंदो माल त हेॾे अचो मुंहिंजे दर ते अचो मां त नबीअ खे न मञियो बशर सॼो माल तव्हां बि नबीअ खे बशर सॼो तो बरोज़ मिला पोइ सरदार निशान करे पाण सियाणो सभ खां पहिरियां नबीअ खे दूर करण वारो केरु अल्लाह नबीअ खे दूर करण वारो केरु अल्लाह ऐं दुनिया में सभ खां पहिरियां नबीअ खे बशर चवण वारो केरु शैतान नबीअ खे बशर चवण वारो हाणे तूं फ़ैसिलो कर हाणे जेको चवे नबी नूर आहे त सम्झ त रब जो हुकुम मञे थो रब जो ॿुधंदव असां हाणे जेको चवे नबी बशरा 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 तो बरोज़ बिल्ला पोइ हाणे तूं सम्झी वञा त हे शैतान जी पैरवी थो करे अदा नबीअ खे बशर कीअं चयो ॻाल्हायो लॻे थो यार किन खे क़यास अचे थो जी
पर रब खे छा कयईं त मूंखे मोहलत ॾे छा ॾे बोलंदा असां जी मोहलत ॾे रब चयसि मोहलत अथई चई हाणे तुंहिंजे ख़ासि ॿारनि खां सवाइ मां ॿिनि खे पाण ॾे छिकी मुतो त तेरे कमरे छिकी तव्हां ॾिसंदा हूंदव पोइ केरु चवंदे नहीं नबी है वॾी भाॼ हाणे जेके कलमो पढ़े थो दोज़खीअ मां जन्नती थिए थो त उन नबीअ ते कलमो पढ़ी करे दोज़खीअ मां जन्नती थिए थो त उन जो अदब कंदो कर उन ते ईमान बेमिसल आणींदो कर त मुंहिंजो नबी बेमिसल आहे नूर न अल्लाह नूर वो नूर जॾहिं मुंहिंजे महबूब जा परवाना पुष्ट सुने अब्दुल्ला साईं जी पेशानी